नाज़रीन तव्हांखे आगाह कंदा हलूं MQM नसरीन जलील खे सिंध जे गवर्नर लाइ नामज़द करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नसरीन जलील खे गवर्नर सिंध मुक़ररु करण वारी समरी सदर खे उमारे छॾी आहे। तव्हांखे आगाह कंदा हलूं MQM नसरीन जलील खे सिंध जी गवर्नर लाइ नामज़द करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नसरीन जलील खे गवर्नर सिंध मुक़ररु करण वारी समरी सदर ॾांहुं उमारे छॾी आहे। अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। MQM पारां नसरीन जलील खे सिंध जे गवर्नर लाइ नामज़द कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नसरीन जलील खे गवर्नर सिंध मुक़ररु करण वारी समरी सदर ॾांहुं उमारे छॾी आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया MQM नसरीन जलील खे सिंध जे गवर्नर लाइ नामज़द करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ नसरीन जलील खे गवर्नर सिंध मुक़ररु करण वारी समरी सदर ॾांहुं उमारे छॾी आहे। आगाह कयूं पिया MQM नसरीन जलील खे सिंध जे गवर्नर लाइ नामज़द करे छॾियो आहे।